बहबूदे आबादी के मुलाजमन जो पंहिंजे मुतालबन की मनता लाइ मलीर प्रेस क्लब आडो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिननि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। सब खां पहिरियों असांजो मुतालबो इहो आहे त असांजे डिपार्टमेंट में जेका बजट अचे थी उन जो 50% जेको आहे उहो असांजो मिनिस्टर साहब पंहिंजो वठे थो कैश में। हर ज़िले में मिसाल करोड़ रुपया ॾिनो तो उतों 50 लाख रुपये जो मिनिस्टर साहब वापस वठंदो। बाक़ी जेको आहे सो AGM में ॿिए हंधि हलिया वेंदा कम जे लाइ या विज़िट जे लाइ या कैंपुनि जे लाइ वञी ज़ीरो पैसा बचनि था वञी। माना TAD बि कोन थो थिए, काई माना कैंप नथी लॻे, कोई प्रोग्राम नथो थिए। असांजो डिपार्टमेंट बिल्कुलु वेहिजी वियो आहे, हिकिड़े ज़रे जो बि कमु कोन थो थिए। असांजो चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां मुतालबो आहे त पंहिंजा जेके सेशन जज आहिनि या हाई कोर्ट जा जज आहिनि उहे पॉपुलेशन में मोकिलनि ऐं पॉपुलेशन जी जेका करप्शन आहे ऐं पॉपुलेशन जी जेका नाअहली आहे उन जो जेको आहे सो नोटिस वठनि। नंबर ॿी ॻाल्हि असांजो जेको आहे सो CIP प्रोग्राम कयो वियो आहे त जीअं असां जेके फंड आहिनि ॿाहिरियां उहे वठी ऐं उन्हनि जा जेको सॼो पैसो आहे उहो असां हड़प करे छॾियूं। पॉपुलेशन ते कोई कमु नथो थिए। बिल्कुलु असां पूरे पाकिस्तान में इहो वाज़ो करे ॿुधाइण था चाहियूं त सिंध में बिल्कुलु $0 ते कमु थो थिए। ऐं नंबर ॿी ॻाल्हि असांजी जेका अदिया हिकिड़ो लेडीज़ थी उन सां DPO बाक़ाइदे अहिड़ा लफ़्ज़ चया आहिनि जेके असां मीडिया ते नथा चई सघूं। हुन तमामु घणी बदतमीज़ी कई आहे ऐं मिनिस्टर साहब ॾों बि उन्हनि जे लाइ ग़लति इस्तेमालु माना लफ़्ज़ कया विया आहिनि। असां इन शइ जी पुरज़ोर मज़म्मत था कयूं ऐं इन जो जेको जो DPO आहे लाला नवाज़ उन बदतमीज़ी बि कई आहे लेडीज़ सां ऐं 5 माण्हुनि खे सस्पेंड कयो आहे। इहो कहिड़ो जेका जमहूरियत आहे असांजी जेका मोहतरमा त जमहूरियत लाइ क़ुर्बानी ॾिनी आहे पंहिंजी। हीअ कहिड़ी जमहूरियत आहे जेको आवाज़ था उथारियूं असां करप्शन के खिलाफ़ या असां नाइंसाफ़ियुनि के खिलाफ़ त असांजे माण्हुनि खे सस्पेंड कयो थो वञे, उन्हनि खे धमकियूं ॾिनियूं थियूं वञनि। असांजो सैयद बदरुद्दीन शाह साहब नौशरो फिरोज़ जो सदर हुयो जेको एहतजाज कयूं मोटियो पिया अचे, उन्हनि खे धमकियूं ॾिनियूं वयूं त तोखे असां सस्पेंड कंदासीं, तुंहिंजी पघार बंदि कंदासीं। उहो वीचारो टेंशन में आयो ऐं मोटरसाइकिल ते अचे पियो, स्पीड में हुनजो एक्सीडेंट थी पियो, उहो शहीद थी वियो। असां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे ऐं बिलावल भुट्टो खे ऐं असमा साहिबा खे चवंदासीं त ख़ुदा रा तव्हांजी वालदा साहिबा भी शहीद थी आहे इन जमहूरियत जी ख़ातिर त असांजी जमहूरियत जो असांखे हक़ ॾिनो वञे। सभ खां पहिरियों असां करप्शन जे ख़ात्मे जी ॻाल्हि था कयूं त इदारे में जेका करप्शन आहे उहा ख़तमु कयो ऐं जेकॾहिं इदारा तबाह थिया त हे मुलाज़िम किथां जा में न रहंदासीं। इदारनि में असांजी औलाद जी बचनि जी मुलाज़िमनि जे बचनि जी रोज़ी मुनसलक आहे। असां कंहिंजे ज़ाती मुफ़ादनि ऐं सियासी मुफ़ादनि करे इदारो तबाह करणु असां न ॾींदासीं। तंहिं करे इदारे खे बचाइण लाइ असां निकिता आहियूं ऐं सिंध जे मुलाज़िमनि खे अपील था कयूं त इहे ग़लति प्रोपेगेंडा में न अचनि, उहो असांजो साथ ॾियनि ताकी करप्शन जे ख़ात्मो थी सघे ऐं जेके नाइंसाफ़ियूं कनि था उन्हनि खे हटायो वञे ऐं असांजे जेके मुअतल कया विया आहिनि मुलाज़िम उन्हनि खे बि जेको आहे बहाल कयो वञे। ऐं हिकु इहो ॿियो मुतालबो आहे उहो सुप्रीम कोर्ट चयो आहे त जिन पब्लिक सर्विस कमीशन के बाईपास करे कॉन्ट्रैक्ट ते ऑफिसर रखिया आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते बरतरफ़ कयो वञे, उन्हनि खे हटायो वञे ऐं गैर क़ानूनी तौर ते जेके DDO ॾिना विया आहिनि उन्हनि खे लुटण लाइ ऐं उन्हनि खां वापसि वरिता वञनि ऐं उन्हनि खे फौरी तौर हटायो वञे। ही जेकी नई अपॉइंटमेंट कंदा हिननि इश्तिहार ॾिना आहिनि त असां नई अपॉइंटमेंट कंदासीं। असां हिन खां परज़ोर मुतालबो था कयूं त इहा अपॉइंटमेंट रोकी वञे। जेके कॉन्ट्रैक्ट ते 2009 खां 2013 ताईं जेके कॉन्ट्रैक्ट मुलाज़िमनि पहिरियों उन्हनि खे रेगुलर कयो। असांजो हिन सां परज़ोर मुतालबो आहे त उन्हनि खे पहिरियों रेगुलर कयो। छो त हीअ जेकी अपॉइंटमेंट थिए थी इहा रेगुलर थी थिए। जेकॾहिं हुननि खे रेगुलर न कंदा त हुननि जी सेना डिमार बि। इन जे करे महिरबानी करे हिननि खे पहिरियों पको कयो वञे ऐं सोशल मेल मोबिलाइज़र जेके 1250 सिंध में आहिनि ऐं उन्हनि खे बि पको कयो वञे। छो त उन्हनि खे 15-15 साल सर्विस दौरान थिया आहिनि। हाणे उन्हनि खे ॿिए पासे बि नौकिरी न मिली सघंदी। जेकॾहिं उहे पका न थींदा त उन्हनि जो मुस्तक़बिल तबाह थी वेंदो। हक़ घुरूं था त असांखे जेको आहे त सस्पेंड कयो थो वञे, धमकियूं मिलनि थियूं, मौतमार धमकियूं बि असांखे ॾिनियूं अथऊं। हिकिड़ो OPS ते वेठल DPO असांखे पंहिंजा जॾहिं हक़ घुरिया आहिनि त असांखे घटि वधि अहिड़ा लफ़्ज़ यूज़ कया अथई। हालांकि इहे DPO OPS वारे खे इहे जाइज़ आहिनि असां औरतुनि खे अहिड़ा लफ़्ज़ कढनि
जॾहिं असां मिनिस्टर साहब खे चयोसीं त मिनिस्टर साहब जा बि इहे लफ़्ज़ जो असां ॼाणनि के इहे लफ़्ज़ इस्तेमालु करनि था। हे कहिड़ो कानून आहे? असांजूं 5 छोकिरियूं असांजूं सस्पेंड थी ऐं रिपोर्ट कराई अथऊं, शोकास नोटिस मोकिलिया अथऊं। जॾहिं असांजे अधनि असांजो साथ ॾिनो त उहे ई असांजा 5 था, उन्हनि खे बि सस्पेंड कयो अथऊं। हे कहिड़ो कानून आहे? कहिड़ो इंसाफ़ आहे? असांजा इंसाफ़ थियो वञे, असांजा मुतालबा पूरा थियनि। जेके OPS ते वेठल आहिनि सभिनी ऑफिसरनि खे जेको हटायो वञे ऐं ना इंसाफ़ी ख़तमु थी वञे। असां पंहिंजा हक़ घुरूं था, असांखे हेरासमेंट कयो थो वञे, असांखे ब्लैकमेल कयो थो वञे। असांजो वज़ीर आला सिंध ऐं असांजो आसिफ ज़रदारी साहब सां ऐं असांजो बेगम बख्तावर भुट्टो सां सभिनी सां असांजी इहा रिक्वेस्ट आहे त असांजा मसइला जल्दी हल थियनि। जो असांजा हल न थिया त असां इहो ई एहतिजाज असांजो मरण दम तक असांजो जारी रहंदो। हमारे मुतालबात हैं कि जो हमारी सस्पेंड हुई हैं, हमारी महमूदा गोलो इसके साथ जो लेडीज़ हुई हैं उनको बहाल किया जाए, उनके साथ जिन्होंने एहतजाज किया उनको सस्पेंड किया गया, उनको बहाल किया जाए और ये जो करप्ट मिनिस्टर है इसको हटाया जाए। हमारा ये मुतालबा है इनसे, गवर्नमेंट से, आसिफ अली जरदारी से, बिलावल भुट्टो से, आसफा भुट्टो से कि हमारे मुतालबात पूरे किया जाए। क्योंकि मिनिस्टर ने हमारी और लेडीज़ के खिलाफ ये बोला है कि उसकी बहनें नहीं है, उसकी बीवी नहीं है, उसकी बेटियाँ नहीं है, क्या वो इस तरह की लेडीज़ के लिए अल्फाज इस्तेमाल करता है। इसलिए हमारा एहतजाज है कि इस मिनिस्टर को हटाया जाए। असांजो मुतालबो आहे त सभ में पहिरें जेको आहे जेकोबाद डिस्ट्रिक्ट जो जेको आहे असांजी महमूदा बाजी खे ऐं उस्मान भट्टी खे सस्पेंड कयो आहे, कहिड़े हक़ ते कयो आहे? असांजो जेको पॉपुलेशन खातो आहे हे लेडीज़ ते हले थो, सॼो कमु लेडीज़ थी करे। हुन सां एतिरी बेइज़ती, एतिरी हुनखे गारियूं ॾिनूं त पोइ अहिड़े अफ़सरनि जो कहिड़ो ॾोह आहे त उहो हिते डिस्ट्रिक्ट अफ़सर में अफ़सर कराइण वारा बि लाइक़ु न आहिनि उहो। ऐं असांजो मुतालबो आहे त फौरी तौर पे हिन ते अमल करे वञे। हाणे जेको असां एहतिजाज कयूं था त असांजो जेको ॿियो ग्रुप हो असांखे चवनि था त हे ग्रुप भयानक आहे, हे जेको आहे असांजे पॉपुलेशन खाते खे असां मराइनि था, असां ब्लैकमेल कयूं था। असां 12 ॾींहं थी विया आहिनि, असांजो एहतिजाज हले थो। हाणे हे बि कहिड़ी ॻाल्हि आहे? हाणे जेको ॿियो एपका जे लाइ एपका जो नालो वठी ग्रुप सां कराची प्रेस क्लब ते एहतिजाज कयो आहे त हो असां हक़ ते कयो आहे। हुन छाजो हक़ कयो आहे? हो मिनिस्टर जो जेको आहे चमचक खोरी करनि था, हो पैसा ॾेई पोइ एहतिजाज करनि था। असां वटि त मानी खाइण जा पैसा बि न आहिनि, असां ॿारनि खे कीअं पढ़ूं? असांजो 12 ॾींहं थी विया आहिनि हिते, असां घर सां बेघर थी विया आहियूं। इसको मिनिस्टर को हटाओ यहाँ से, ताकि पता चले इसको, पता चले कि इसने बातें क्या की। और महमूदा को जो हटाया है, बेचारी की दरबदर हुई है, दरबदर होकर अपने हक के लिए वो 12 दिन से वो घर से निकली हुई है। उन्होंने वो सिर्फ अपने हक के लिए गई, हक पे लड़ना के लिए जाने के लिए ये मिलता है कि आप उनको सस्पेंड कर देते हो। ये तो कोई नाइंसाफ़ी है ना। और हम यहाँ पे अपने हक के लिए खड़े और अपना हक लेकर जाएंगे। बबूदे आबादी जे मुलाज़िमनि एहतिजाजी मुज़ाहिरो कर मुतालबो कयो आहे बबूदे आबादी जे खाते में थियल करप्शन जी जांच कराई वञे ऐं जेकाबाद जे DPO खे फौरी तौर ते हटायो वञे ऐं बबूदे खाते जे वज़ीर जेके गुथा लफ़्ज़ लेडीज़ वर्कर के ॻाल्हाइनि उन जी जांच कराई वञे, उन खिलाफ़ पाकिस्तान पीपल्स पार्टी जी आला क़यादत कार्रवाई करे। कैमरामैन नबील मीर सां गॾु मीर ज़ुल्फ़कार, सिंध TV न्यूज़, मलीर, कराची।